कोशिश कयो वेहो ना घर में खाली काथे न काथे अप्लाई कयो जाते मतलब अचे सीवी सटियो सीवी सटण में छा मुफ्त में अॼुकल्ह टच मोबाइल लॻी पियूं इंटरनेट आहिनि सभु 2 मिंटनि में सीवी फॉरवर्ड कई बस कोई मुंहिंजा कया त ज़िंदगानी में आया ना अल्हम्दुलिल्लाह अल्लाह वधावे अल्लाह खुश। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदो। हे कुछ साईं नज़र आया आहिनि रियाद सिटी जा, इहो मेन साईं उन जो रोड आहे हाईवे, ऐं हे साईं सऊदी अरब जी डिगे में डिगी बिल्डिंग। ऐं साईं असां गॾु आहियूं पंहिंजे नंढे भाउ सां इंजीनियर सिफला भुट्टो साहब असां सां गॾु आहिनि रियाद सऊदी अरेबिया खां। ऐं ज़िंदगानी कुछ अहिड़ी आहे, ट्रैफिक में हुयासीं असां चयो भला हिन वक़्त खे कीअं यूटिलाइज़ कयूं, सफ़र त हलंदो पियो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां साईं अॼु हिन वीडियो में तव्हांखे हाल अहवाल ॾींदासीं हिकिड़े सिविल इंजीनियर जो। सिफला कहिड़ा हाल आहिनि बादशाह? अल्हम्दुलिल्लाह खैर खैरियत, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह भाउ, ॾाढी ख़ुशी थी थिए साईं। सैफला मुंहिंजो नंढो भाउ आहे, ऐं साईं वॾड़ा इहे ई चाहींदा न भई असां ईअं लत ॾिनी वेठा हुजूं, नंढड़ा ईअं गाॾी हलाइनि पिया। ऐं बलूंगड़ो साईं असांजे साम्हूं वॾो थियो, असांजे हथनि जो पंहिंजो बचो आहे। अॼु माशाल्लाह ख़ुशी थी थिए पई, मैनुअल गाॾी थो हलाए पियो। असां जहिड़नि जे लाइ वॾी ॻाल्हि आहे साईं, असां आहियूं ऑटो वारा, पर मैनुअल ऐं अहिड़ा कुझु नज़ारा आहिनि। ॿियो ॿुधाए सैफला कीअं थी हले ज़िंदगानी? अल्हम्दुलिल्लाह बहितर थी हले। हा, ॿियो इहो ॿुधा त यूनिवर्सिटी मां कॾहिं पास आउट थिए? साईं यूनिवर्सिटी में थियासीं अप्रैल 2014 में डिग्री वरिती हुई कॉन्वोकेशन थी 10 अप्रैल 2014। माशाल्लाह। उन खां पोइ नौकिरी जो ॿुधायो? नौकिरी लाइ जाखोड़ हुई साईं, 6 महीना 7 महीना ॾाढी कोशिश कईसीं। वाह वाह। पोइ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह शुक्र आहे बैरिया टाउन में जॉब लॻी पहिरीं। घणी पगार हुई? 17,000 पहिरीं पगार हुई साईं। माशाल्लाह। 2014 में? 14 में भिटाई में रहंदा हुआसीं साईं। उन टाइम पोइ भिटाई खां पोइ साईं वेंदा हुआसीं बैरिया टाउन डेली। वाह। बस हा साईं, भिटाई खां पोइ साईं भिटाई आबाद को 3 बसियूं डेली चेंज कंदा हुआसीं। भिटाई को वेंदा हुआसीं। वाह। 5 नंबर को वेंदा हुआसीं सिधो टोल प्लाज़ा, वरी टोल प्लाज़ा को साईं वेंदा हुआसीं बस न हलंदी, पोइ तूं वेंदा हुआसीं हुन में बैरिया जे डंपरनि में। वाह। हा, इहा ज़िंदगी। सिधो वेंदा हुआसीं बैरिया साइड ते कमु करे, वरी शाम जो ईअं ई रोटी। सही। शाम जो वरी माना कंपनी जी ट्रांसपोर्ट न हुई? न हुई, पंहिंजी करणी पे फर्स्ट ड्यूटी हुई। फ्रेश निकिता हुआसीं, हुन खां पोइ साईं साल ॾेढ कमु कयोसीं। पोइ वरी किथे मिलिया? उन खां पोइ वरी छॾीसीं बैरिया वारी, वरी पोइ कोशिश कईसीं ॿी, वरी अल्हम्दुलिल्लाह 2 महीना घर वेठासीं, वरी पोइ ॿी मिली अल्हम्दुलिल्लाह। वाह। हाँ, होॾे बि त मिली हुई जामशोरे जे वेझो, कहिड़ी हुई सोसाइटी में कंहिं में? उहा बाद में लास्ट में मिली कोरोना जे टाइम में। अच्छा। हा, हज करे आया मैं। अच्छा, 2019 में वालदा ना गॾु ते रखियोसीं। हा, हज करे आयासीं, अल्लाह ते रखियोसीं। 6 महीना कोशिश पंहिंजी जारी हूंदी, अप्लाई कंदा ते काथे न हर जाइ ते अप्लाई कंदा, जाते 8-10 सालनि जो एक्सपीरियंस हुजे। वाह वाह। घुरनि उते अप्लाई। कराची नूरियाबाद में जॉब मिली सोसाइटी में। वाह। विलास ठाहींदा हुते कंस्ट्रक्शन जा। वाह वाह। उहो घणो अर्सो कई? उते साल कयोसीं। उनको अॻ में मां इंटरव्यू ॾिनो हिन सऊदी अरब लाइ। सही। रावलपिंडी में। सही। मां कराची को वियो हुउमि, रावलपिंडी मां न वञा पियो। मुंहिंजे भाउ हिमत कराई, भाउ हिमत कई, चए वञ वांदो वेठो आहे, इंटरव्यू ॾेई आहे, मन नसीब खुलाए। पोइ वियुमि, भाउ टिकट कराए ॾिनी बिज़नेस क्लास में। हलो वाह। जहाज में? न, ट्रेन में बिज़नेस। अच्छा। वियासीं साईं, टिकट वरिती अगले महीने, अगले ई ॾींहं के सिधो वियासीं। ओॾे रस्ते में मन दुरू शरीफ़ पढ़ंदो वञा पियो। सही, दुआ घुरंदो वञे पियो। दुआ घुरंदो मन नसीब करे। पोइ पियो जुमे जो ॾींहुं हुजे, सुबुह राति जो पुॻो त खम्स ते। पोइ जुमे जे सुबुह सां 1 बजे इंटरव्यू हुजे, वियो हुउमि। अच्छा। एजेंसी वारे खे इंटरव्यू ॾेई आयासीं।
अल्हम्दुलिल्लाह सब कुछ इंटरव्यू बेहतरीन थियो, सिलेक्शन थी वई। सही। पोइ पासपोर्ट वरितो न वो सऊदी पाण उते आयल हुयो? पाण आयो, कंपनी जो ऑनर पुटु हुयो। अच्छा। हा, उनी पाण इंटरव्यू कया। सही। अल्हम्दुलिल्लाह सिलेक्शन थी वई। वरी पोइ हाणे केतिरनि सालनि खां हिते रियाज़ में आहे इहो ॿुधायो? हाणे अल्हम्दुलिल्लाह 3 साल पूरो थियण वारो आहे जनवरी में। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। हाणे इहो ॿुधाए, जॾहिं नओं हिते आहीं त तुंहिंजी छा फीलिंग हुई सऊदी अरब में? नओं आयासीं साईं, पहिरियों दफ़ो घर को निकिता हुआसीं, कॾहिं निकिता हुआसीं कोन। वाह वाह, इहो ॿुधाए न पोइ छा फीलिंग हुई सर? कराची घर मां कॾहिं निकिता हुआसीं कोन। पोइ? यूनिवर्सिटी बि उते पढ़ियासीं, हर शइ उते कई, ड्यूटी बि उते ई घर में। वाह वाह। हा, कॾहिं पाकिस्तान में बि ॿाहिरि न निकिता हुआसीं। जॾहिं सऊदी अरब में आयासीं त पोइ ॾाढो माना महीनो ॾेढ ॾाढो मुंझ थी, ॾाढो दुख थींदो, रोयासीं कोन, रोईंदासीं सजदे में अल्लाह जे अॻियां। पोइ हिम्मत मिली, ताक़त मिली, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे। ॾिस अॼु मुंहिंजे कयं त ॾिस हिते गाॾी हलाए थो, ड्राइविंग लाइसेंस माना मिलियल आहे न बाबा। हर शइ भले जेतिरो बि आहे अल्लाह जो शुक्र आहे। न भाई अल्लाह ख़ुशि रखे, आबाद जे बाद ॾिसो मुंहिंजा कयं त हे ज़िंदगानी ॾिस सेट में थिया आहे न। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह वधावे, अल्लाह ख़ुशि रखे। आमीन। साईं, इन जे करे असां बार बार चवंदा आहियूं जेके ख़ासि करके यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट आहियो त भाउ मुंहिंजा, जीअं ई तव्हां ग्रेजुएशन पंहिंजी पूरी कयो, जेका पघार मिलेव जी बिस्मिल्लाह करे कमु शुरू करे ॾियो। हाणे हे ई आहे न, उन टाइम ॾिसो हिन जी ॻाल्हि तव्हां ॿुधी, काॾे बैरिया टाउन नओं शुरू थियो त साइट ते वञण जे लाइ 3 बसियूं मटाईंदो, वरी चोथों पॉइंट तो न मिलंदी आहे त वरी नेशनल हाईवे तो डंपर में वेही करे साइट ते वेंदो। अॼु माशाल्लाह साईं असांखे हिते एसी में ठंडा ठार में सैफुल्ला भुट्टो साहब असांखे घुमाए थो पियो। अॻे हूंदो सैफ, हाणे सैफुल्ला भुट्टो साहब। हाणे साईं महिनत सां कोशिश कयो, अल्लाह साईं इंशाल्लाह तव्हांखे कामयाब कंदो। उन सां गॾु इबादत लाज़मी आहे, निमाज़ तिलावत लाज़मी आहे। तव्हांजी अल्लाह साईं ॿुधे थो, कोशिश कयो, वेहो न घर में, खाली काथे न काथे अप्लाई कयो, जाते मतलब अचे CV सटियो। CV सटण में छा आहे, मुफ़्त में आहे। अॼुकल्ह टच मोबाइलियूं लॻी पियूं, इंटरनेटियूं आहिनि, 2 मिंटनि में CV फॉरवर्ड कई, बसि। को इन में को वॾो हो न आहे साईं। अल्हम्दुलिल्लाह, मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। हे मुंहिंजो साईं सको मारोट बि आहे, फुफाट बि आहे, ईअं सम्झो मुंहिंजो पंहिंजो नंढो भाउ आहे, घर जो भाती आहे। हिन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए थी पई त माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह वधाएसि। दुनिया सां गॾु पंहिंजो भाउ दीन बि गॾु अथसि, माशाल्लाह माशाल्लाह। ॾाढी ख़ुशी थी थिए पई। ऐं मूंखे हद खां वधीक ख़ुशी कहिड़ी थी थिए, जॾहिं मां पंहिंजे भाइर सौट मां गॾु था न गाॾी हलाईंदा, असां लत ते लत ॾिनी वेठा आहियूं। वॾा इहे ई चवंदा न त बचड़ा कमाए। अॼु माशाल्लाह कमाए थो, ॾिसो अल्लाह जे घर में आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे। ख़ुशी हर 6 महीने साल में उमिरो कयूं था, उमिरो ई ॾिसो केॾो महांगो आहे। अल्लाह बसि घुरायो कंहिं बि बहाने सां, अल्लाह जो शुक्र आहे। अल्लाह ख़ुशि रखे, तव्हां दोस्तनि खे बि साईं अल्लाह पाक ख़ुशि रखे, वॾी महिरबानी। बसि साईं आख़िर में असांजो हिकु ई नारो हूंदो आहे, शेयर शेयर शेयर। तव्हांखे शायदि हिन वीडियो जी ज़रूरत न हुजे या करामत सिविल इंजीनियरिंग न हुजे, पर ॿिया जेके दोस्त वेठा आहिनि, मथां कंहिंजो भलो थी वञे। पंहिंजो प्री पैरनि जो ख्यालु रखिजो, इंशाल्लाह जल्द मिलंदासीं। जेसिताईं दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।